असांजो हिन मार्च हर साल जे मार्च में इहो मुतालबो आहे त जेका असांजी हारी औरत आहे उनखे, छो जो मां पाण हिकिड़ी हारी जी धीउ आहियां त मूंखे हारियुनि जो वधीक ख़बर आहे। हुन मुंहिंजो दर्द जेको आहे उहो हारियुनि जो दर्द आहे। त असां हिन स्टेज तां इहो हिन मार्च तां इहो मुतालबो करणु चाहियूं था त असांजी हारी औरत जेका आहे उनजी तालीम पहिरीं क्लास खां वठी यूनिवर्सिटी ताईं फ्री कई वञे। उनजे डिलीवरी जा ख़र्च जेके आहिनि उहो गवर्नमेंट बर्दाश्त करे। उन्हनि जी नियाणियुनि जी जेकी शादी आहे उन जो गवर्नमेंट खे बर्दाश्त करणु खपे। हुननि जी इंश्योरेंस थियणु खपे, छो जो जॾहिं हू फुटियूं वग़ैरह चूंडियूं आहिनि, मिर्चूं वग़ैरह चूंडियूं आहिनि त कॾहिं का नांग लॻे वेंदो आहे, कॾहिं का ज़हरीली दवा जे करे जेको आहे स्प्रे थियल हूंदो आहे उन सबबु उन्हनि जी मौत थी वेंदी आहे। त असां गवर्नमेंट सरकार ऐं पंहिंजी हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त हारियुनि ऐं हारियाणियुनि खे जेके आहिनि पंहिंजा उहे बुनियादी हक़ ॾिना वञनि। मां हिकिड़ी दलित शिजात तहरीक जी चेयरपर्सन ऐं दलित यानी शेड्यूल कास्ट यानी ग़रीब तबके खे रिप्रेज़ेंट कयां थी। उन्हनि जी अॻवानी में आऊं आई आहियां ऐं उन्हनि जा दर्द आऊं हिते ॿुधायां थी त उन्हनि जो जेतिरो वोट पेग आहे एतिरी हुननि जी असेंबलियुनि में जेका आहे उहा हू जेके आहिनि एतिरियूं न आहिनि। ऐं उन खां अलावा हुननि खे 5% घणो न सही भला 5% कोटा ॾेई उन्हनि खे नौकरियुनि में हाणे चवंदो त भई दलित या जेके ग़रीब तबके जूं औरतूं आहिनि उहे त सेनेटर बि आहिनि, MLA बि आहिनि, या जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ शोबनि में बि आहिनि। त मुंहिंजा भाइरो मुंहिंजा भेनरो हे जेके आहिनि से मेरिट जी बुनियाद ते आहिनि, हुननि खे कोटा जी बुनियाद ते न रखियो वियो आहे। सो मुंहिंजो मुतालबो ऐं मुंहिंजी पूरी क़यादत जो मुतालबो ऐं मुंहिंजी ग़रीब आवाम जो मुतालबो इहो आहे त ग़रीब औरत खे थोरो अॻिते जेकॾहिं आणणो आहे त उनखे कोटा जे थ्रू आणियो त जीअं असां तव्हांजे बाक़ी अदड़ियुनि, बाक़ी भाइरनि, बाक़ी जेके सुधरियल जेके तबका आहिनि उन्हनि जे बराबरि असां थी सघूं। महिरबानी तव्हां सभिनी जी। जय सिंध।